लॻ ॻोठ अब्दुल गफ़ूर जामरी जे रवासी पीरसन अब्दुल गफ़ूर जामरी सोभारो जामरी सां गॾु प्रेस क्लब ठठो पहुची साफ़ हिन अॻियां दाहीं ते चयो आहे त संदसि ख़रीद कयल ज़मीन ते बासर माण्हू कब्ज़ो करे खेसि पंहिंजी ज़मीन मां बेदख़ल करणु चाहिनि था। अब्दुल गफ़ूर जामरी चयो त सर्वी नंबर 145 एराज़ी 1 एकड़ 39 गुंठा ज़मीन दे कोट आलमो तइलके ऐं ज़िले सिजावल में वाक़िअ आहे, जंहिं मां अधु हिसो ज़मीन मूं ज़ुल्फ़कार जावरीअ खां 90,000 रुपयनि में ख़रीद कई ऐं 10 ॾींहनि बैदि ॿिए हिसेदार हाजी खान जामरीअ खां उन ज़मीन मां अधु हिसो 1 लख रुपयनि में उहा ख़रीद कई आहे, जिन खे 1,75,000 रुपया 15 जनवरी 2021 ते ॾेई चुको आहियां। जॾहिं मूं वरितल ज़मीन जे खाते वठण जी घुर कई त ज़मीन वेकिरो कंदड़ ज़मीन जो खातो ॾियण खां इनकार करे ऐं हाणे चवे थो त आउं उहा वेकिरो कयल ज़मीन कोन ॾींदुसि, वरितल रक़म वापसि थो करियां। हिन चयो त हिन वॾियूं तकलीफ़ूं वठी उहा ज़मीन ख़रीद कई आहे, जेका कंहिं बि सूरत में वापसि न कंदो। हिन चयो त संदसि ख़रीद कयल ज़मीन जो कब्ज़ो बि वटिसि आहे। हिन चयो त इलाइक़े जे मौजूदनि सियासी समाजी धुरियुनि ऐं अॻुवाननि खे बि दावूं ॾिनियूं आहिनि, पर खेसि किथां बि इंसाफ़ नाहे मिली सघियो। हिन वस वारनि खां घुर कई त साणुसि इंसाफ़ करे संदसि ख़रीद थियल ज़मीन जो खातो ॾियारियो वञे।